घोटकी डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज घोटकी अब्दुल कुदूस मेमन डिस्ट्रिक्ट जेल घोटकी जे अहाते में बूटा पोखे वणकारी मुहिम जो इफ्तिदा कयो। घोटकी बेले खाते पारां डिस्ट्रिक्ट जेल घोटकी में वणकारी मुहिम के हवाले से तकरीब कोठाई वई, जंहिंमें डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज घोटकी अब्दुल कुदूस मेमन, एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज अब्दुल बाकी भुट्टो, डिस्ट्रिक्ट जेल सुपरिटेंडेंट अबू बकर मंगी, डिविजनल फॉरेस्ट ऑफिसर सोशल फॉरेस्ट्री डिवीज़न घोटकी सैयद आमिर हुसैन शाह, रेंज फॉरेस्ट ऑफिसर काशिफ लगारी, फॉरेस्ट ऑफिसर सैयद मुजाहिद हुसैन शाह, डिस्ट्रिक्ट जेल ऐं सलाही सहूलत घोटकी के अहाते में बूटा लगाए वणकारी मुहिम जो इफ्तिदा कयो। इन मौके ते मीडिया से ॻाल्हाईंदे डिवीज़नल फॉरेस्ट ऑफिसर सोशल फॉरेस्ट्री डिवीज़न घोटकी सैयद आमिर हुसैन शाह चयो त वण पोखण आसान है पर उन्हनि जी हिफ़ाज़त करण मुश्किल है। वण पोखण ऐं उन जी हिफ़ाज़त करण असां सभिनी जी वॾी ज़िम्मेवारी है, छाकाणि त जिते वण हूंदा आहिनि उते मौसम खुशगवार ऐं माहौल साफ़ सुथरो हूंदो आहे, माण्हू सेहतमंद हूंदा आहिनि। उन्होंने चयो त वण पोखण क़ौमी फ़र्ज़ ऐं समाजी ज़िम्मेवारी पिणु आहे। शहरी वणकारी मुहिम में भरपूर हिस्सो वठनि ऐं वणनि जी सार संभाल कनि त जीअं माहौल खे साफ़ सुथरो बणाए सघिजे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।